नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त शाहबंद तेलगी में जबरी बदिले नहीं बायोमेट्रिक सिस्टम सबब केतिरा ई हलंदड़ स्कूल बंद थी विया आहिनि, जंहिंजे करे सभई मैसूम ॿारड़ा बुनियादी तइलीम खां महरूम थी विया आहिनि। मिलियल रिपोर्ट मूजिबि यूसी चोलजमाली ॻोठ मीर मोहम्मद रिंद जे प्राइमरी स्कूल ते मुक़ररु उस्ताद खे जबरी तौर ते बदिली कयो वियो, जंहिंजे नतीजे में गुज़िरियल 3 महीननि खां प्राइमरी स्कूल मीर मोहम्मद रिंद मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। स्कूल बंदि थियण करे हिन स्कूल में तइलीम पढ़ाईंदड़ 50 जे लॻभॻि ॿारड़ा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां केतिरा भेरा टीओ शाहबंदर खे शिकायतूं कयूं आहिनि, पर तइलीम खाते जे मक़ामी ज़मीर उन तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे घुर कई आहे त प्राइमरी स्कूल मीर मोहम्मद रिंद ते उस्ताद मुक़ररु करे स्कूल खे रेगुलर कयो वञे। नाशाद मल्लाह, STV न्यूज़।